शाह तातो अली अकबर जमाली साहब अवां के ॾिसण आया आहिनि अवां थोरो 2 मिंट वेहंदो त इहे मन जीअं बाक़ाइदे शौक़ सां मोहबत सां ॾिसो पहलवान लालो गुलाम हुसैन पठान खत्म करवाए अॼु रेस सफर खां महिरबानी मोहम्मद साले कोन थो सुञाणे हे मुंहिंजा मौसूल महिरबान मोहम्मद साले खे नथो सुञाणे मुंहिंजो ॿार जो अली आहे सखी आहे रईस सफर सरकारी जेके चेयरमैन यूसी जा चेयरमैन शेर शाह पहलवान लालो गुलाम हुसैन खत्म करवाए आज मनाखरा पैसे मनाखरा रईस इंचार्ज कर रहा हूँ सखी रहा हूँ अल्लाह रेस गुलाम भी रहा हूँ मर्दन मौजूद आज ये इनाम मुकने 2000 मेहरबानी सज अकबर खान जी तेरा शहीद पेरेदाबाद एजा सदर साहब अगर मोशद अकबर खान जमाली साहब इनाम 1000 गुलाम शाह दादे गुलाम शाह इनाम मुकने 1000 का मेहरबानी है दादे गुलाम शाह लिगारी जी मेहरबानी पहलवान निजाम खान सोलगी जेके मेहरबानी में एसपी में इनाम 1000 रुपया रेस कढाए अनवर खान कीरियो महबूब कीरियो पहलवान वजीर हुसैन खास गली वजीर हुसैन बाबा थोरो झका जो अदा ॾिसी जा साबू राहू पहलवान टकर नगर मल टकर नगर लगे ताली बादशाह पसंद वाह लुंडा राजा जी अकबर खान जमाली ने गोठ जा लुंडा क्या पसंद पहलवान लालो गुलाम से पठान बाबा पहलवान मां तव्हांखे चवां थो त थोरो असांजो बि इज़त कयो कंपेयर आहियूं तव्हांजा कंपेयर आहियूं थोरो ख्यालु कयो ॿियो माण्हू माइक वठी पियो तव्हांखे विहारे इहा सुठी ॻाल्हि कान्हे जेके असांजो ख्यालु कंदो तव्हांजी ॿियो माण्हू माइक वठी तव्हांखे विहारे त तव्हांजी उहा इज़त आहे असांजी इज़त आहे पहलवान खत्म करवाए पुजारी पहलवान पठान सांगर जो पहलवान सोनो पहला सांगर जो आहे पहलवान कूलर ज़रदारी कूलर ज़रदारी मुख्तार उर्फ कूलर मन खींच यार थे भाई बहुत ध्यान हो गया सर पहलवान आज मनाखरा पहलवान अल्लाह दोनों सिंधी किथा करवा शौक में बेटा जो अकबर खान जाएगा अल्लाह दोनों सिंधी बुधा रेस घणे वक्त का पोइ इंचार्ज खान राहु रेस इंचार्ज छोकरो पहलवान घणी बेगी नवाज मरी घणी बेगी नवाज वाह वजीर हुसैन ये खास करी वजीर खान खास करी इनाम भेलाए वजीर खान खास करी मौका रो पहलवान मनाखो जबरदस्त है होशियारी चैलेंज अल्लाह वाह पहलवान रतनगिरी पिया मलन का रतनगिरी पिया ॾिसो मल नाशल मरतब है बड़े मरी वाह